सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में क़ाइमु थियल नादरा जी ऑफिस जो नओं करप्शन करण जो अनोखो तरीक़ो। नादरा सेवण जी ऑफिस जा मुलाज़िम आयल हर माण्हूअ खां दस्तावेज़ जे मुद में पैसा वसूल करण लॻा। नादरा ऑफिस सेवण में आयल सवें रोज़ जे बुनियाद ते शहरी ऐं बहराड़ीअ जो अवाम सख़्तु परेशान नज़र अची रहियो आहे। नादरा सेवण जे मुलाज़िमनि जूं मनमस्तियूं बरक़रार। वेझो या परे खां ईंदड़ हर माण्हूअ खां दस्तावेज़ जी घुर कई पई वञे। हर माण्हू कार्ड ठाराए त दस्तावेज़ ज़रूरी ॾियो। जेकॾहिं 5 माण्हू शनाख़्ती कार्ड ठाराइनि त 5 दस्तावेज़ ॾियो। फ़ी दस्तावेज़ जो ख़र्चो तक़रीबन 800 रुपयनि ताईं थिए थो ऐं सेवण नादरा ऑफिस ईंदड़ माण्हुनि जो किरायो अलॻि थियो वञे। हिकु महांगाई, ॿियो बेरोज़गारी, टियों माण्हू परे अची ओचितो परेशान हाल थियो वञे। वॾी अजीब जी ॻाल्हि इहा आहे त सेवण नादरा जे मुलाज़िमनि पारां ईंदड़ अॿोझ माण्हुनि खे सम्झाइण लाइ को बि नादरा जो माण्हू नाहे। वेठल ग़रीब रोज़ जे बुनियाद ते परेशान। जॾहिं त सेवण तालुके में अवाम नादरा जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हू नोटिस वठी इंसाफ़ करे ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे।